नाज़रीन, पिंगरियो में एहसास किफ़ालत सेंटर अॻियां रहवासियुनि पारां एहतिजाज कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अली गुल खोसो। जी अली गुल, असीं हिन वक्त मौजूद आहियूं पिंगरियो में एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटर ते, जिते केतिरा ई मुस्तहिक माण्हू जेके से मौजूद आहिनि। जॾहिं त गुज़िरियल 2 ॾींहं अॻु में डीसी तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वियो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट में तक़रीबन जेको केतिरा ई सेंटर जेके से बंदि कया ते काफ़ी जेके माण्हू आहिनि से मुस्तहिक आहिनि, जिन्हनि जा फिंगरप्रिंट जा मसइला आहिनि ऐं जिन्हनि जो फिंगर अञा ताईं चकास नाहे थी। उन्हनि खां ऐं जेके ॿिया जांच पड़ताल में माण्हू जेके मौजूद आहिनि, उन्हनि जा बि पैसा न आहिनि थिया आहिनि। उन्हनि खां असीं पुछंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था त हीउ सेंटर 3 ॾींहंनि खां जेको आहे सो डीसी साहब बंदि करे छॾियो आहे। उन में इहो ॼाणायो वियो आहे लेटर में त हीअ माण्हुनि खे जेको पैसा आहिनि उहे मिली चुका आहिनि ऐं हाणे हिते को बि मुस्तहिक माण्हू रहियल न आहे। जॾहिं तव्हां ॾिसो पिया त हिते काफ़ी पहिरीं बि माण्हू हिते आया आहिनि, अचनि पिया वञनि पिया, हींअर बि माण्हू मौजूदु आहिनि। हिन सेंटर सां इंतिहाई घणी ज़्यादती कई पई वञे। हिते हज़ारनि जे तादाद में माण्हू अञा रहिया पिया आहिनि। रुली 4 5 8 ॾींहं रुलियासीं, हेॾा असां कोई हिलो थो असीं ग़रीब माण्हू मिसकिन केॾांहुं वञूं भला। असांजो सेंटर बंदि थी वियो, इहे असां कार्ड बंदि थी विया, असांखे 12,000 मिलिया, इहो बंदि थी विया, छा करियूं भला। असांजी महिरबानी खुलियो वञे। ॾियण नादर असीं दौड़ी मगी थकी पिया आहियूं। रोज़ अचूं था, रोज़ सुबुह साण नंढड़ा ॿार तंग करे घर छॾे अचूं था। पर असांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जो जवाबु ॾियो त असीं घर दॿो माट करे वेही रहूं। हिननि जो चवणु आहे त डीसी बदीन जेको सो बिला जवाज़ हिन सेंटर खे बंदि करे ग़रीब मिसकिन माण्हुनि जी वॾी तज़लील कई आहे। हुननि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि खे मुतालबो कंदे चयो त पिंगरियो सेंटर खे ॿीहर हुननि खे रिलीफ ॾिनो वञे।